मेहर पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले दादू जी जनरल सेक्रेटरी मेहर जे MP फयाज़ अली भुट्टे जी कोशिशुनि सां मेहर जे गम्स अस्पताल में सी सेक्शन गायनी लेबॉर्ट्री ऐं डायलिसिस शोबनि जे शुरूआती इफ़्तिताह कयो वियो। इफ़्तिताही तक़रीब में गम्स जे डायरेक्टर डॉक्टर रहीम बख्श भट्टी, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻवान इम्तियाज़ पातशाह बुट, MS डॉक्टर अब्दुल वहीद धुरियाणी समेत समाजी अॻवान अब्दुल सत्तार चन्ना गॾियल तौर ते मथे जणायल शोबनि जो इफ़्तिताह कयो। इन मौक़े ते अस्पताल में मुक़रर डॉक्टर, पैरामेडिकल स्टाफ ऐं ॿियनि मुलाज़िमनि पिणु शिरकत कई। इन मौक़े ते मुक़र्ररीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त एक खुशखबरी सुनाता हूँ तो आपकी फैसिलिटी शुरू हो गई और इधर सारे डिपार्टमेंट इंशाल्लाह बनेंगे आगे। अभी थोड़ी थोड़ी हो रही हैं, आगे सब डिपार्टमेंट बन जाएंगे। यूरोलॉजी है, हमारा डायलिसिस शुरू हो गया, सी सेक्शन लेडीज का सेक्शन शुरू हो गया, सिमिलरली लेबोरेटरी शुरू हो गई। तो यह सारी आस्ते आस्ते बहुत हम फैसिलिटी देंगे, हम गब्बर जैसी इसको बनाएंगे। और मैं तो कहता हूँ ये इंडिपेंडेंट इंस्टीट्यूट बन जाए, गब्बर जैसा इंस्टीट्यूट बड़ा बन जाए सेम। तो वो इंडिपेंडेंट बने, इंडिपेंडेंट इसके इधर के लोग चलाए, कम्युनिटी इन्वॉल्व हो, कम्युनिटी इसको सपोर्ट करे। हिकिड़ो इदारो आहे जो इफ़्तिताह अॼु थियो, भट्टी साहब कयो, उन में डायलिसिस सेंटर स्टार्ट थी वियो, जहाँ सी सेक्शन जेके चवनि था, जेको सीज़र जेको औरतुनि जो जेको ॿार ॼमण वारो सीज़र उहो स्टार्ट थी वियो आहे। ही इदारा जेके इन क़िस्म सां ईंदा आहिनि ऐं असां इन्हनि माण्हुनि खे थोराईंदा आहियूं, जिन बि माण्हुनि इन्हनि में पंहिंजो किरदारु अदा कयो, उन में फयाज़ अली भुट्ट साहब, ख़ालिद मोहम्मद सुमरो साहब वारनि, रहीम बख्श भट्टी साहब वारनि, इन्हनि तमामु वॾो हिकिड़ो किरदारु अदा कयो। हाणे साल जे अंदरि हिकिड़ी अस्पताल ठही वई आहे। ही असांजे मुस्तक़बिल जा इदारा आहिनि, असांजे ईंदड़ नसुलनि जो इदारो आहे। हाणे हिननि इदारनि जी असांखे मालिकी करणु घुरिजे। हिननि इदारनि खे असां जेके कमु कनि था उन सां एनकरेज कयूं। हिननि खे बजाए असां टारगेट कंदासीं त को बि सुठो माण्हू कमु करणु न ईंदो। ही जिन बि माण्हुनि इहो कमु कयो आहे, ही एॾो वॾो इदारो जीअं भट्टी साहब चयो त तव्हां जेको आहे सो जीअं पाशा खान पुट खे चए थो 50 एकड़ ज़मीन वठो त मेडिकल कॉलेज ठारायूं विया। मां हिन खां वधीक ॿी कहिड़ी असांजे लाइ ख़ुशकिस्मती जो हाणे मेडिकल कॉलेज बि ठहियो। 1.5 साल जे पीरियड में तमामु सुठो पैमाने ते खणी अची कमकार करायो आहे। CM साहब इफ़्तिताह कंदो, पर हिते आवाम जी तकलीफ़ुनि खे ॾिसंदे एतिरो असां हिते अस्पताल में ख़र्च कयो आहे, इन जे करे अॼु तव्हांजे साम्हूं गाइनी जी OT बि असां स्टार्ट कराई आहे, उन जा ऑपरेशन बि अंदरि हलनि था। 3 पेशेंट 4 डायलिसिस ते हुया, तव्हां ॾिठा अंदरि, उहे बि थी विया। ही मेयर तालको न, पर इंशाल्लाह ज़िलो ऐं सॼे कंबर शहदादकोट ज़िले जा माण्हू या किथां बि हिते इंशाल्लाह अॼु सभिनी खे फ़ाइदो थींदो, जो बजाए हैदराबाद या कराची वञनि। इंशाल्लाह हिते सभु सहूलियतूं तव्हांखे अस्पताल में ॾींदासीं। हे शयूं एॾियूं वॾियूं शयूं न आहे, वार्ड कोन्हे, इहे अस्पताल आहे। तव्हां ॾिसो न हाणे हिते ईअं तव्हांखे फील थो थिए त हे गाइनीअ जी अस्पताल आहे, वार्ड न आहे। एॾी रश आहे ऐं तव्हांखे फीड्स जी बि अस्पताल लॻंदी, सुभाणे अॻिते हली आहे नेफ्रालॉजी जी अस्पताल लॻंदी, डायलिसिस थी थिए। अॼु ई तव्हां ॾिसो त टे तव्हांखे ॾिसो न, असांखे मेड़ वारनि खे शुकुर करणु। ये ॾाढी ख़ुशी थी मेहर ते जहिड़े तालके हॉस्पिटल मेहर में असांजे गेम्स जे तरफ़ां जेके असांजा 3-4 यूनिट जेके उन्हनि जो बाइकल सां इफ़्तिताह थी वियो आहे, जंहिंमें असांजो जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सूबाई अॻवान इम्तियाज़ पातशाह बुट साहब आहे, ऐं रहीम बख्श भट्टी साहब, मेडिकल सुपरिटेंडेंट असांजो डॉक्टर अब्दुल वहीद धुरियाणी साहब आहे, ऐं उन खां पोइ जेको आहे कोऑर्डिनेटर असांजो वसीम सुबरो साहब आहे। उन्हनि जेका बाइकल सां इफ़्तिताह कयो आहे, उन में जेके कुझु यूनिट्स जेके डायलिसिस जा उहो तव्हां पाण ॾिठो, उहो बि स्टार्ट थी विया आहिनि, ऐं हितां जे पसगरदाई वारे माण्हुनि खे तमामु घणो जेको आहे फ़ाइदो पवंदो। उन खां पोइ वियो आहे गाइनी वार्ड जो बि बाइकल सां इफ़्तिताह थी वियो। उन खां पोइ जेको आहे असांजा ICU वार्ड जेको आहे उहो बि अलाह जी महिरबानी सां तव्हांजे दुआउनि सां, फयाज़ साहब जे महिनत सां उहो बि जेको आहे सो बाइकल सां लेबॉरेटरी हुयो, असांजी एक्सरे हुयो, ऐं लिथोट्रिप्सी आहे। मतिलबु असांजा तक़रीबन जेके वार्ड असांजे जेके तमामु बहितरीन ऐं सुठे अंदाज़ में जेको आहे ठही विया आहिनि, ऐं उन्हनि में जेको असांजे ख़ासि करे मेहर तालको न, मेहर तालके जेके फसगिरदाई आहे, काछो हुजे कचो हुजे, उन खां पोइ केनशाह केरपोनाथन शाह हुजे, नसीराबाद हुजे, कंबर शहदादकोट, तक़रीबन फसगिरदाई वारे माण्हुनि खे तमामु घणो जेको आहे सो फ़ाइदो पवंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।